अस्सलाम वालेकुम भाई। सिजाल बाईपास से रोड मुकम्मल बंद है बिनी तरफ़न का। ना अचण जो रस्तो है ना वञण जो रस्तो है। जेके बि दोस्त भाउ बदीन खां कराची या कंहिं पासे वञनि पिया त थोरो पंहिंजो मुतबादल रस्तो इख़्तियार कनि। जेके बि गाॾियूं वञनि पियूं अॻियां बीहनि पियूं। मौलाना साहब जलसो हणियो अथव, धरणो हणियो अथव मौलाना साहब। ऐं वोट बि आवाम ॾे ऐं परेशान बि आवाम। ये तव्हां पंहिंजे अखियुनि सां हाल ॾिसो पिया। मुकम्मल रोड बंद है। हिते ॿार बच्चा मासूम बीमारी शिमारी वारा माण्हू टोटल परेशान लॻा पिया आहिनि। मुकम्मल रोड बंद है। अचण रोड बंद है, वञण रोड बंद है। आवाम हिते तमामु घणो परेशान है। सब गाड़ी ते बीठिन पंप ते। भाई मुकम्मल रोड बंद बैठो हमारा बैठा ना रोड ते 20-25 माण्हू मना में जाना बने रहा ठटा अब मौलाना साहब मोहम्मद अहमद सुबरा साहब के रबाने में जो खुशामदी चौथा सब दोस्त वजू करे कुछ दोस्त होते हैं कुछ वजू करे